अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमेद तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, अॼु असां कुझु सफ़रनामनि ते जेके अहम किताब आहिनि उन्हनि खे ॾिसंदासीं। तव्हां ॾिसो, ही किताब मोबाइल जी, छो त अॻी स्क्रीन आहे, इन जे करे उबतो नज़र थो अचे। उहो ई किताब आहे सिंधी अदब MCQs जो, जंहिंमें 34 मॉडल पेपर्स आहिनि, जेके मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते हिकु हिकु मॉडल पेपर करे सॉल्व कराए रहियो आहियां। ठीकु आहे। इन 34 मॉडल पेपर्स में हुते हुते जेको हिकु हिकु को सफ़रनामे जो किताब ॾिनल हुयो, उन्हनि खे मां इन्हनि मां चूंडे चूंडे कढी करे हिकिड़े पेज ते लिखिया आहिनि। उहे तव्हां सां गॾु मां अॼु शेयर कंदुसि। ठीकु आहे। इहे तक़रीबन 35 खां 40 किताब आहिनि सफ़रनामनि जा, उहे असां ॾिसंदासीं। शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, हाणे असां शुरू था कयूं। अच्छा, हीउ ॾिसो, पहिरें नंबर ते आहे सफ़रनामो जापान 25 वरियनि खां पोइ। ठीकु आहे। इहो अल्ताफ़ शेख जो लिखियलु सफ़रनामो आहे। नंबर 2 ते आहे सफ़रनामो लंडन तुंहिंजा केॾा रूप। इहो तारिक आलम अबड़े जो सफ़रनामो लिखियलु आहे। उनखां पोइ सफ़रनामो दुनिया पंहिंजी देस पराया। इहो आहे अयाज़ लतीफ़ पलीजो जो लिखियलु आहे सफ़रनामो। उनखां पोइ सफ़रनामो नाइजेरिया में 16 साल। इहो डॉक्टर अहमद अली कुरैशी जो लिखियलु सफ़रनामो आहे। उनखां पोइ सफ़रनामो सिंगापुर वेंदे वेंदे अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो यादुनि जी इंड लठ, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो मूंखे अॻिते वञिणो आहे, तनवीर अब्बासीअ जो लिखियलु आहे। सफ़रनामो कराची खां करबला साल में लिखियो वियो। कहिड़े साल में? 1931 में। हाणे हिते हिन जो जेको आहे लेखक जो नालो न आयो आहे। अगरि तव्हांखे अचे थो त कमेंट में हिन जो लिखिजो त कराची खां करबला ताईं, कराची खां करबला इहो सफ़रनामो कंहिंजो लिखियलु आहे। ठीकु आहे। 9 नंबर ते आहे सफ़रनामो अछनि जे मुल्कनि में असीं कारा। इहो अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो देश परदेस हिंदुस्तान जो सैर। इहो सलीम कुरैशी जो सफ़रनामो लिखियलु आहे। सफ़रनामो सहसी थिया सारंग। इहो इनायत बलोच जो सफ़रनामो लिखियलु आहे, जंहिंमें ऑस्ट्रेलिया जो सफ़र हिन बयानु कयो आहे। सफ़रनामो सुरह सुरह सार, महताब महबूब जो लिखियलु आहे। सफ़रनामो जापान जन जे जीअ सां, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो से ॿेड़ियूं रखी बाज सिं, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो अ रोड टू मदीना, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो मुसाफ़िर, क़ुर्बान अली मंगी जो लिखियलु आहे। इन में ओलह पाकिस्तान जो सैर हिन बयानु कयो आहे। सफ़रनामो वंडसर महल जो मुसाफ़िर, अब्दुल जब्बार जूणे जो लिखियलु सफ़रनामो आहे। सफ़रनामो नीरे आसमान हेठां, मोहम्मद ख़ान सियाल जो सफ़रनामो लिखियलु आहे। ऐं मोहम्मद ख़ान सियाल जो हिकु ॿियो सफ़रनामो आहे जंहिंजो नालो आहे नओ इब्ने बतूता। इहो बि मोहम्मद ख़ान सियाल जो लिखियलु आहे। सफ़रनामो अमेरिका जो सैर, अहमद ख़ान राजपर जो लिखियलु आहे। सफ़रनामो वाह वाह मलाइशा सिंगापुर, इहो अज़ीज़ राही जो लिखियलु सफ़रनामो आहे। सफ़रनामो हूजे वण विलात जा, इहो अब्दुल हई पलीजे जो लिखियलु सफ़रनामो आहे। विलाता या विलायता, इहो नोट कजो। सफ़रनामो देस वटि परदेस, इहो काज़ी उमर जो लिखियलु आहे। सफ़रनामो अमेरिका यात्रा, ज़ुल्फ़कार हालेपोटे जो लिखियलु आहे। सफ़रनामो नई दुनिया नवां रंग, मोहम्मद ख़ान जरवार जो लिखियलु आहे। उनखां पोइ आहे टालपुर दौर में ईरान ऐं इराक जो मंज़ूम सफ़रनामो कंहिं लिखियो। इहो सिंधीअ में पहिरियों मंज़ूम सफ़रनामो आहे। इहो सफ़रनामो लिखियो सैयद साबित अली शाह, ऐं इन सफ़रनामे जो नालो हुयो ज़ियारतनामो। ठीकु आहे। अच्छा, हिते मंज़ूम यानी सिंधीअ में पहिरियों मंज़ूम सफ़रनामो इहो आहे। मंज़ूम माना उहो सफ़रनामो जेको शाइरी में लिखियलु हुजे, नज़म जी सूरत में लिखियलु हुजे। सवाल नंबर 27, सफ़रनामो हबस खां मदीने ताईं, मसण खां मदीने ताईं, सॉरी, किथे किथे इहा मूंखां ग़लती थी वेंदी आहे। सफ़रनामो मसण खां मदीने ताईं, इहो मौलाना मोहम्मद यामीन शोरो जो लिखियलु आहे।
सफ़रनामो सफ़र दर सफ़र रेटा शाहाणी जो लिखियलु आहे। सफ़रनामो बम्बई मुंहिंजे भाकुर में, इहो अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो अप्सराउनि जे देस में, ऐं इन जो नालो अप्सराउनि जे शहर इस्तंबुल में ईअं बि आयो आहे, इम्तियाज़ मंगी जो लिखियलु आहे। सफ़रनामो मूंखे अॻिते वञिणो आहे, तनवीर अब्बासी जो लिखियलु आहे। सफ़रनामो हली ॾिसजे हिंदुस्तान, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो चंड चवां सच, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो ईरान ॾांहुं उॾाम, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो बख्शू लगारीअ खां बाल्टीमूर, इहो अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो न्यू हला खां न्यूयॉर्क, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो दहली जो दर्शन, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो सिंगापुर थो सॾु करे, अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। सफ़रनामो मलीर खां मालमो, इहो अल्ताफ़ शेख जो लिखियलु आहे। अच्छा, हिते कुझु ॿिया जेके किताब में न हुया इहे मां हिते शामिलु कया आहिनि। तुर्कीअ में 4 मुसाफ़िर, सफ़रनामो महबूब शेख जो लिखियलु आहे। 4 घड़ियूं चीन में, अहमद अली रिंद जो सफ़रनामो लिखियलु आहे। मुसाफ़िरी जो मज़ो किताब लालचंद अमर ॾिनोमल जो लिखियलु आहे। मौज न सहे मकड़ी, अल्ताफ़ शेख जो लिखियलु सफ़रनामो आहे। ॾाढ़ियारी जबल जो सैर, इहो मिर्ज़ा कलीच बेग जो, जंहिं 1900 में इहो सफ़रनामो लिखियो। सिंध जो सीलानी सफ़रनामो काके भेरूमल महरचंद आडवाणी जो लिखियलु आहे। त हीअ हुई लिस्ट। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।